ताकत ही ईंदी उन ताकत लाइ पाण खे कुझु महिनत करणी पवंदी, कुझु सेक्रीफाइस करणो पवंदो, का कुर्बानी ॾियणी पवंदी, तॾहिं वञी पंहिंजी पाण का शइ हासिल कंदासीं। मुंहिंजी नज़र मूं जेको कंक्लूजन कयो वरी थोरो मुशावरत करे वरिती आहे। असां चऊं था त 25/8/2025 मंडे इहो थींदो सूमर जो ॾींहुं, कमिंग मंडे 25/8/2025 सिंध गवर्नमेंट जा जेतिरा बि डिपार्टमेंट जेतिरा बि इदारा आहिनि कलम छोड़ हड़ताल थींदी, बंदि पूरी सिंध, तालाबंदी थींदी। असांजे इदारे खे तालो लॻंदो त बाक़ी जेके ॿिया डिपार्टमेंट जा माण्हू पंहिंजी ऑफिस खे तालो इहो करिणो पवंदो। इहो जेकॾहिं गवर्नमेंट 31 जुलाई ते शाम जो हिकिड़ो सर्कुलर कढी चई सघे थी त इम्प्लीमेंट विथ इमीडिएट इफेक्ट, त पाण खे बि 4 ॾींहंनि खां पोइ 5 ॾींहं गवर्नमेंट खे इहो मैसेज ॾियणो पवंदो त बाबा हे असां यकमुश्तूं ऐं असांजूं सिफ़ूं दुरुस्त आहिनि। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़्वासा किथे कमी पेशी कोताही थी त उनखे संभालणु सवलो थी पवंदो। ऐं इहो तव्हां असां जेके लीडर आहियूं तव्हां असांजे हथ में आहे, तव्हां असांजे वस में आहे। इहो इंशाअल्लाह कंदासीं 25 तारीख़ मंडे मुकमिल। ओके साईं, टोटल स्कूल जो लफ़्ज़ मूं चयो, सिंध गवर्नमेंट जा जेतिरा डिपार्टमेंट जेतिरियूं ऑफिसूं बंदि, ऑफिसूं स्कूल सभिनी खे तालाबंदी थींदी। अदा उन ते अचूं था न, असां त भाउ ते अचूं था न यार, तव्हां असांखे ॻाल्हि पूरी करणु ॾियो न। असां वटि वॾो बोरान इहो आहे असांजी लीडरशिप में, तव्हां ॻाल्हि पूरी करणु त ॾियो बाबा। पहिरियों स्टेप इहो आहे, पहिरियों स्टेप इहो आहे जंहिंसां मां सम्झां थो सभु मुतफ़िक़ आहिनि। ॿियो स्टेप सलाह तव्हांजी आहे, सलाह ॿियो स्टेप आहे असांजो, ॿियो स्टेप असांजो इहो आहे त ही जेतिरियूं बि तनज़ीमूं आहिनि, जेतिरा डिपार्टमेंट आहिनि सिंध गवर्नमेंट जा, जे घणा हिते न आहिनि बि, असां रीजन इहो हिकिड़ो इवेंट करे हर रीजन लेवल ते उहे डे मुक़ररु कयूं था त कहिड़ी डेट ते कहिड़ी रीजन, उते एहतजाज न वर्कर्स कन्वेंशन जंहिंखे नालो ॾींदासीं, जंहिंमें हर तंज़ीम जी डिवीज़न जी पार्टी, ज़िले जी पार्टी, उहे सभु हूंदियूं। उन्हनि खे मेंटली पाण खे तयारु करिणो आहे कराची जे शेड्यूल लाइ, मेंटली, जंहिंमें हर तंज़ीम जी प्रोफेशनल लेवल जी बि लीडरशिप उन रीजन में अचणु खपे, उन्हनि जी डिवीज़न जी लीडरशिप हुअणु खपे, ज़िले जी लीडरशिप हुअणु खपे। त हिकिड़ो पाण खे अञा वधीक तयारी करण जो मौक़ो मिलंदो। जॾहिं इहे 6 ॾींहं पूरा थींदा त पोइ जेको ज़िले वारो प्रोटेस्ट आहे उहो हर ज़िले जो शेड्यूल ॾींदासीं, हर ज़िले में प्रोटेस्ट थींदो, जंहिं ज़िले जो प्रोटेस्ट उन ॾींहुं ऑफिसूं बंदि करे छॾींदासीं। मिसाल फॉर एग्जाम्पल खैरपुर में प्रोटेस्ट जो डे जेको बि रखो था उन ॾींहुं को बि कारोबार न हलंदो गवर्नमेंट जो कंहिं बि ऑफिस में, कंहिं बि इदारे में। इन सां तव्हांजा माण्हू सभु निकिरी ईंदा, इन सां तव्हांजा ज़िलनि में बि तव्हांजी मोटिवेशन थींदी, तव्हांजा माण्हू मेंटली रेडी थी वेंदा, ऐं जेके थोरा सुस्त आहिनि उहे बि चुस्त थी वेंदा। ऐं इन एहतजाज खां पोइ फिल फोर जॾहिं इहो एंड थींदो त सॼी लीडरशिप जेके तंज़ीमुनि जी लीडरशिप आहे उन्हनि जो हिकिड़ो इजलास सॼो वेंदो, उन इजलास में कराची जी डे मुक़ररु थींदो। ऐं उन लाइ असांखे होमवर्क कबो, कराची जे लाइ कुझु ॻाल्हियूं हिते ओपन मीडिया ते न बि कंदासीं, उहे वरी उन में बंदि कमरे जे इजलास में पाण करे वठंदासीं। टे शयूं पंहिंजूं मेन थियूं आहिनि। 25 तारीख़ मुकमिल तालाबंदी थींदी, रीजन वाइज़ वर्कर्स कन्वेंशन जो नालो आहे, उन में पाबंद आहे हर तंज़ीम जी मरकज़ी लीडरशिप, डिवीज़न जी लीडरशिप, ज़िले जी लीडरशिप। असां हंगर स्ट्राइक रखी 1 अगस्त ते कराची में 3 जून खां पोइ त बाबा हर तंज़ीम जी मरकज़ी लीडरशिप, डिवीज़न जो सदर, डिवीज़न जी लीडरशिप हूंदी। असां हिते जेके 2-3 तंज़ीमूं हिते वेठा आहियूं उन्हनि जी लीडरशिप हुई, बाक़ी दोस्त कोन हुया। उन जे करे तजुर्बे खे साम्हूं रखंदे गुज़ारिश इहा था कयूं त जेका तंज़ीम हिते मौजूदु आहे उनजो लीडर उन रीजन में हूंदो त पंहिंजे मेंबर, पंहिंजे वर्कर, पंहिंजे तालके ज़िले सां पाण ॻाल्हाए सघे थो। उहो ज़रूरी कोन्हे त असांजो चवणु माण्हू करे। ऐं उन खां पोइ जॾहिं इहो कमु तव्हांजो गुड थी वियो, कंहिं बि सूरत में हर तंज़ीम जो सदर ईअं न
त मां वरी नायब सदर मोकिलिया न सदर न जनरल सेक्रेटरी असां ॿई घर नो पोइ सम्झूं था जॾहिं वॾा थियाऊं त तकलीफ़ ईंदी पहिरियां पाण पंहिंजो पाण खे पेश कयूं पंहिंजूं कुर्बानियूं ॾियूं त पोइ तव्हांजो मेंबर वर्कर त पोइ कुर्बानी ॾींदो न जॾहिं डिवीज़न जा तव्हांजा वर्कशॉप थी विया माइंड सेट थी वियो ज़िले में प्रोटेस्ट जो पोइ ज़िले में DC ऑफिस जे ॿाहिरां प्रोटेस्ट कंदासीं हर ज़िले जो पोइ उहो वरी तइ कंदो त 1 डे माना 30 ॾींहं या वरी पोइ हिन विच में असां लीडरशिप उहो ई गॾिजी वठंदासीं पोइ कराची जो डे मुक़ररु थींदो कराची जो हिकिड़ो ॾींहुं कोन्हे उहे ॾींहं बि गॾिजी तइ कंदासीं उन लाइ वॾी प्लानिंग करणी पवंदी वॾी मुड़सी सां हाली मैदान ते लहणो पवंदो पोइ इनशाला अलाह असीं फतह कंदो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू बंदि कर